फाजल जी इमरान। यार बाबा चवे तो शादी कर। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, चवंदो नौजवान थी वियो ई। पर यार असल में आउं शादी करण चाहियां थो, पर पंहिंजे पसंद जी। यार माइट माइट हूंदा चरिया। माइट तोखे चए थो शादी कर त यार माइटनि तोखे पालियो पोसियो तोखे हेॾो वॾो कयो ऐं अॼु वरी तूं हुनजी ॻाल्हि खे इनकार थो करी। मतलब तो माइटनि जी चवण ते शादी बिल्कुलु करियां? बिल्कुलु बिल्कुलु माइट तो तार हूंदा आहिनि चरिया। अच्छा अखियूं पूरे चओ बाबा जी चओ जी चओ। अच्छा सुभाणे हेॾां होॾां कुझु थियो त वरी बि माइट वेठा आहिनि बाबा, पंहिंजा आहिनि, मारे पोइ बि छा में ढकींदा। पराई ईंदी कहिड़ी तोखे मोड़ ॿधंदी, छॾीसि। माना पंहिंजनि मां ही। हा 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 ठीकु आहे। सर मुबारकियूं 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 मुबारकियूं। ठीकु आहे साईं। साईं हाणे पोइ वरी पाण मिलूं यार, तूं ॾाढी दिलि रखी माना। वाह साईं वाह साईं वाह साईं, माइटनि जी दुआऊं खटी वाह। मिली नथो, कचहरियूं कोन थो करी, अची कोन थो, यार छा मसइलो आहे? मूं माइटनि जे चवण ते शादी कई। पहिरीं मूंखे चयूं त असांजी सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि मञ, ठीकु आहे तूं असांजे चवण ते शादी कर। ठीकु आहे पोइ जंहिंसां वणे तंहिंसां वञी शादी कर। ठीकु आहे। मूं उन्हनि जे पसंदि ते शादी कई। हा हा हाणे मुंहिंजी अहिड़ी हालत ठही जेको आउं ॿी शादी न सोचे ई कोन। छा थियो छा थियो छा थियो? हाणे चवनि था त शादी त करे छॾी, हाणे औलाद पैदा करे ॾेखार। न उते थींदो औलाद थींदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे थींदो बाबा। तूं ॿुधा औलाद पैदा करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे बाबा, वंश खे वधंदो। ईअं को शादी को ईअं हूंदी आहे, औलाद त थींदो न बाबा, ॿार बच्चा थींदो। ईअं सॼो ॾींहुं वेठो माण्हू शक न थो थिए यार, तूं अजीब सही माण्हू आहीं। अञा त 4 ॾींहं थिया आहिनि। बाबा छा थी पियो छा थी पियो? ठीकु आहे नंढड़ो को हुजे घर में रांदि पियो खुले, सुठी ॻाल्हि आहे। तूं चरियो छा? ठीकु। यार तूं ॾींहुं ॿ ॾींहुं लहंदो वञी ख़ैर त आहे। मां चवे थी त तुंहिंजी ज़ाल खे अखियुनि न ॾिसां, नथी ॾिसे। ऐं मुंहिंजी ज़ाल चए थी तुंहिंजी माउ ऐं तुंहिंजे घर वारनि खे अखियुनि न ॾिसां। त तव्हांजी पंहिंजी आहे न। ऐं हू घर में ॿई चवनि था त मूंखे अखियुनि न ॾिसूं। अल्लाह। बाबा चए थो सॼो ॾोह तुंहिंजो आहे, अच्छा कमाई तूं छो कोन थो। हाणे छोरो जेको पैदा थियो आहे उहो बीमार थिए, हुनखे उल्टियूं थियनि, हुनखे बुखार अचे, कुझु बि थिए, केरु खणण लाइ तयारु कोन्हे। मूंखे चयूं बाबा हींअर तो ते को ॿार कोन्हे, का तकलीफ़ कोन्हे, सॼो असां जेसिताईं आहियूं तोखे कमाए पिया खाराईंदासीं। हिकिड़ी तितरी छा खाईंदी? हाणे उहा हिकिड़ी तितरी सॼे घर खे तबाह करे वेठी आहे। उहा हिकिड़ी तितरी न मूंखे वेहण ॾे, न मूंखे खाइण ॾे, मुंहिंजो जीअण ज़हर करे छॾियो अथनि। मूंखे वेहण, मूंखे हलण कोन थी ॾे, चयो मञे मुंहिंजी कंहिं ॻाल्हि जो चयो कोन थी मञे, मूंखे मानी मतिलबु का शइ कोन थी मिले मूंखे। ऐं अम्मा जेका आहे उहा चए थी बाबा हिन जहिड़ी इहा इलाही कीअं थी वई, असांजे माइटनि में अहिड़ी हुयूं कोन। अच्छा इहा इलाही कीअं थी वई, असां अहिड़ियूं आहियूं ई कोन। ऐं मुंहिंजी हू चए थी त तुम्हारी माउ जेके हुनखे अखियूं न ॾिसां। फज़ल यार पोइ तूं तो सलाह ॾिनी मूंखे त तूं ईअं कर। न मूं करे ॾिनी, मूं तो सलाह कोन ॾिनी। हर इंसान जी पंहिंजी ज़िंदगी हूंदी आहे, पंहिंजे हिसाब किताब जी, पंहिंजा फ़ैसिला जेका पाण कंदो आहे, ॿियो केरु कीअं हिनखे चवंदो। भले आउं तो वटि आयो, तो मूंखे चयो त चो ॾिस माइट जेके मारे वरी छां में अचना, मतिलबु मारे उहे अहिड़ी छां में था उछलाइनि, छां त क़बर में हूंदी आहे, क़बर में था उछलाइनि। कॾहिं मूं चयो यार, कॾहिं? पहिरीं मूं ॿुधा अगरि मारे छां में था उछलाइनि, पर पहिरीं निभा खां मारीनि छो था? मूं अहिड़ी ॻाल्हि कई कोन्हे। तो ॻाल्हि कोन कई? न न कोन कई ॻाल्हि अहिड़ी? न न ॻाल्हि अहिड़ी अच्छा पोइ कंहिं कई न ॻाल्हि? न इहा मूंखे ख़बर कोन्हे। ॿियो अच्छा ऐं ॿार बि तुंहिंजी मर्ज़ी ते थींदो आहे, पोइ इंसान को न न उहो मूंखे कंहिं हिकिड़ो दोस्त न चयो। न अच्छा उहे केरु हूंदा आहिनि जेके जिन्हनि मूंखे सलाह ॾिनी? हर कमीने क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि। ऐं मूं कॾहिं चई तो कोन चयो? ऐं कीअं थो चई सघां? कॾहिं कीअं कॾहिं? सही ॻाल्हि, का ख़बर ई कोन्हे मूंखे। सही ॻाल्हि।
अरे इंसान जी पंहिंजी ज़िंदगी तो जो हिन मालिक पासे- पाण हूंदो आहे। ज़बरदस्त। हं? न न मूंखे का ख़बर कोन्हे। मूंखे हाणे धक मारे छॾ। तो मारे छॾियां? न न मारे छॾ, मूं चई ॻाल्हि कई कोन्हे। मूं ॻाल्हि कई कोन्हे, मञींदोसीं। मूं कई कोन्हे। पंहिंजी ज़िंदगी जो पाण मालिक हूंदा आहियूं। मूंखे तो गुनाह थो वठी।